अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी यसरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर आमन्तु बिल्लाहि व सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम अरशते मोहे जो सजणो मेराज माणण थो वञे अरशते मोहे जो सजणो मेराज माणण थो वञे तो असां नालाइकन खे रंग लाइण थो वञे अदल असां वटि बि तूं हलिया है हिते बि हैदर अली अलिया असां खां नफ़रत न कर भलिया हिते बि हैदर अली अलिया
ए बुलबुलाने गुंचे गुलजार अहमदी सल्लु अला मुहम्मद व आले मुहम्मदी। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबी अजमाइन। लायके सद इज्जत व एहतराम उलमाए किराम, सादाते किराम ऐं हुजूर रहमतल लिल आलमीन कुर्बदार नबी जा प्यारा उम्मतियो, हुजूर सां प्यार करण वारो अजोको ही मुख्तसर ऐं पुरवकार जेको जलसो आहे, गालिबन हर महीने जी जेका 11 शरीफ थींदड़ आहे, उन सिलसिले जी हीअ बि हिकिड़ी कड़ी आहे। चूंकि 11 शरीफ जी निस्बत सईदना व मुर्शिदना हजरत गौस पाक सईदना अब्दुल कादिर जीलानी हसनी हुसैनी सादात रज़ी अल्लाह ताला अन्हु सां आहे। पर इत्तिफाक तिलकल अय्याम नुदाविलुहा बैन अन्नास, इहे महीना इहे दिहाड़ा फिरन पिया था। कॾहिं रमज़ान आ, कॾहिं रजब आ, कॾहिं महरम आ, कॾहिं उर्स आ। पर जेको महीनो ईंदो उन हिसाब सां, मौज़ूअ जे हिसाब सां गुफ्तगू करण में मज़ो आ। छो त हिन महीने में सईदना हजरत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा हसनैन जे बाबे खातून जन्नत जे वर ऐं हुजूर रहमतल लिल आलमीन कुर्बदार नबी जे न्याणे सोने शेर खुदा जी भी विलादत आहे ऐं हुजूर रहमतल लिल आलमीन कुर्बदार नबी जो मेराज भी आहे। अवां खे लख रहमतूं हुजनि। नबी साईं जन पंहिंजे दौर में फरमायो हो त तूबा लिमर आनी व आमन बी। नबी से फरमायो त मां उन्हनि खुश नसीब मुसलमाननि खे हिकड़ी मुबारक थो ॾियां जिन मूंखे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे ऐं उन्हनि मूं ते ईमान आंदो आहे। पर वतूबा सब मर्रातिन लिमन लम यरनी व आमन बी। पर मां उन्हनि पंहिंजे खुश नसीब उम्मतनि खे 7 भेरा मुबारक थो ॾियां जिन मूंखे ॾिठो कोन्हे पर उन्हनि मूं ते ईमान आंदो आहे, उनखे मां 7 भेरा मुबारक थो ॾियां। तव्हांजे दिल में जेकॾहिं इश्क़े मुस्तफ़ा न हुजे हा, अवां जे दिल जे अंदर जेकॾहिं हबीब करीम सां प्यार न हुजे हा त बिस्तरा अवां बि कोन छॾियो हा, आराम पंहिंजो अवां बि कोन फिटायो हा। पर ये हबीब जी तव्हांजे मथां महिरबानी आहे जो तव्हां पंहिंजे महबूब जो ज़िक्र ॿुधण आया हो। पर तव्हांखे इहा ॻाल्हि बि ज़हन में रखणु खपे त जो उनके जिक्र की महफिल सजाए बैठे हैं वो अपनी दिल को मदीना बनाए बैठे हैं। इंशाअल्लाह ताला हजरत हबीब करीम जे मेराज जो जिक्र भी थींदो ऐं सोने मुर्शिद अली जो भी जिक्र थींदो इंशाअल्लाह ताला। ज़िमनन कुछ ॻाल्हियूं जंहिंमें नसीहत हूंदी, ज़िमनन उहे ॻाल्हियूं जेके हिन शयुनि सां वाबस्तगी रखनि थियूं उहे भी मां अर्ज़ कंदुसि। पर पहिरां मेराज
दुरूद मां बसा पढ़ंदा रहो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। जमायत वॾी आहे, आवाज़ सलात शरीफ़ जो थोरो आहे, मुनासिब कोन्हे। पाड़े वारा वीचारा सोचींदा त मौलवी साहब शायदि भितनि खे बि वाइज़ ॿुधाए। अवां ॾाढा दुरूद पढ़ंदो त हुननि जे दिलि में मन को इश्क पैदा थिए, उन्हनि जे दिल जे अंदर का अहिड़ी शइ अचे जो हू बि अचे मुस्तफ़ा जो ज़िक्र ॿुधनि। ॾाढा दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अल्लाह ताला हबीब करीम मदीने वारे घोट खे जेको मेराज करायो, मेराज वारी रात जंहिं रात हबीब करीम मेराज कयो, उन रात ते रसूलुल्लाह जे सभिनी गुलामनि खे, कायनात जे ज़रे ज़रे के सादार गैर जानदार शे सभिनी खे बंद रखियो वियो। हकीकत छा आहे त मेराज रसूलुल्लाह जो ॿुधाए रब करीम थो। दुनिया जो दस्तूर बादशाह सफ़र कंदो, उन बादशाह जे सफ़र खे सदर सफ़र कंदो, उन जे सफ़र खे वज़ीर सफ़र कंदो, उन जे सफ़र खे मीडिया बयान कंदी आहे। टेलीविज़न ते ईंदो आहे, इख़बारुनि ते ईंदो आहे, इख़बारुनि में अची वेंदो आहे। उन सां गॾोगॾु दुनियादार सफ़र कंदो आहे त उन जो नौकर ऐं ग़ुलाम उन जे सफ़र खे बयान कंदो आहे। उस्ताद सफ़र कंदो आहे, शागिर्द बयान कंदो आहे। मां तोखे ॿुधायां त सिद्दीक़ मुस्तफ़ा जो ग़ुलाम आहे, उस्मान गनी मुस्तफ़ा जो ग़ुलाम आहे, फारूक आज़म मुस्तफ़ा जो ग़ुलाम आहे, शेर खुदा मुस्तफ़ा जो ग़ुलाम आहे, बिलाल मुस्तफ़ा जो ग़ुलाम आहे। बिलाल भी बयान करे सघियो थे, सिद्दीक़ भी बयान करे सघियो थे, पर उहे सभु निड में आ, उहे सभु आराम में आ। अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा महबूब परवाह नाहे, दुनिया जो अमीर सफ़र करे त उन जो नौकर बयान करे, वज़ीर सफ़र करे, इख़बार लिखी छॾे, टेलीविज़न रेडियो ते अची वञे, ख़बरुनि में हली वञे। ओ मुंहिंजा महबूब तूं आहीं त बानू, आहीं त अब्दे मुक़द्दस, ज़िक्र तूं बानू थो करी, पर तुंहिंजे इन सफ़रे मेराज खे मां अहकमुल हाकिमीन रब पाण थो बयान कयां। अज़ीज़ो दोस्तो, नबी पाक सां प्यार करण वारो दिल जे हुज़ूर सां ॿुधजो। अल्लाह ताला फरमायो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दी लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। ॾाढा सुभान अल्लाह कयो। पाक आज़ाद मालिक करीम जी मेराज जी दावा मदीने वारे न कई आहे, पर अल्लाह साईं महबूब जो मेराज पाण तो बयान करे। हकीकत में जेको बैतुल्लाह खां वठी करे बैतुल मुक़द्दस ताईं मुस्तफ़ा जो मेराज आहे, उनखे क़ुरान बयान कयो आहे। उन जो इनकारी काफ़र ऐं बैतुल मुक़द्दस खां लामकान ताईं, लामकान तां जेसि ताईं रब घुरियो
इन जो ज़िक्र मुतवातिर हदीसुनि सां साबित आहे। इन जो इनकारी मुब्तदि गुमराह हुआ। ऐं मां तोखे ॿुधायां शरह फ़िक़्ह अकबर जे अंदरि अल्लामा अली कारी आंदो आहे त ख़बरुल मिअराज हक़ुल, मेराज जी ख़बर पर हक़ आहे। फमन अनकरहु फहुव दालुल मुब्तदिउन। नबी पाक जे ग़ुलाम लिखियो आहे त मेराज जो सफ़र पर हक़ आहे। जेको नबीअ जे मेराज जो इनकार करे उहो बिदअती ऐं गुमराह आहे। ॾाढा सुभान अल्लाह कयो। इब्तिदा थोरी ॾुखी हूंदी, अनोखी हूंदी, पर मां कोशिश कंदुसि त अहिड़ी ॻाल्हि कयां जेका तव्हांजे सम्झ में अचे, तव्हांजो ईमान ताज़ो थिए। अल्लाह ताला फरमाए थो सुबहान। सुबहान जी लफ़्ज़ी माना आहे अल्लाह जी ज़ात पाक, पाक ऐब खां, कमज़ोरीअ खां, नुक्स खां मुंहिंजो मालिक करीम पाक आहे। अल्लाह जो प्यारो नबी फरमाए थो त एॾी तकड़ में एतिरो जल्दी मेराज थियो, एॾी वॾी तकड़ थी जो ईअं सम्झो त 18,000 वर्ह जी रात हुई। मां पूरो सफ़र करे मोटी आयुसि त जेको मूं वुज़ू कयो हुयो उहो वुज़ू वारो पाणी उन जो वहकुरो बि मौजूद हुयो, बिस्तरो बि करम हुयो ऐं उन सां गॾोगॾु जंहिं दरवाज़े खां ॿाहिरि निकितासीं उन जो कड़ो बि लुॾियो पिए। हाजी ग़ुलाम नबी महेसर पंहिंजनि लफ़्ज़नि में बयानु कयो आहे त वुज़ू वारे पाणीअ जो बि वहकुरो हो, वुज़ू वारे पाणीअ जो बि वहकुरो हो। कड़ो पे लुॾियो ऐं गरम बिस्तरो हो। कड़ो पे लुॾियो ऐं गरम बिस्तरो हो। होॾो 18 वर्ह हिक रात ही पढ़ सल्लू अलैहि व आलिही, है पढ़ सल्लू अलैहि व आलिही। मिठे मदनीअ जी ज़ात बेमिसाल ही पढ़ सल्लू अलैहि व आलिही। अज़ीज़ दोस्तों, आयत जो तर्जुमो कयां। अल्लाह से फरमाए थो सैर करायाई कंहिंखे बेअब्दिही पंहिंजे ख़ास बाने खे। लैलन रात जे थोड़े से में मिनल मस्जिदिल हराम, बैतुल्लाह वारी मस्जिद खां इलल मस्जिदिल अक्सा, अक्सा वारी मस्जिद जे तरफ़ जंहिंजे चौधारी अल्लाह ताला बरकतूं रखियूं आहिनि। मुंहिंजा मौला हबीब खे तो सैर छो करायो? रब फरमाए थो लिनुरियहु मिन आयातिना, त हबीब खे पंहिंजूं आयात बैयनात ॾेखारियां। इन्नहु हुव समीउल बसीर, बेशक वो मालिक करीम ॿुधण वारो बा, ॾिसण वारो बा। हीअ जेका आयत आहे या बनी इसराईल सूरत जी मुढ वारी आयत आहे। अॼु मां तव्हांखे इहा बि शइ ॿुधाइण घुरां थो त हीअ सूरत बनी इसराईल, अबा ॿुधी अथव न बनी इसराईल सूरत 15 सिपारे जो मुढ मां तव्हांखे ॿुधायां त उम्मुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीका फरमायो त नबी साईं आराम जे लाइ बिस्तरे ते ईंदा हुया, तेसि ताईं आराम कोन कंदा हुया जेसि ताईं बनी इसराईल सूरत ऐं यासीन सूरत जी तिलावत न कंदा त महबूब आराम कोन कंदा हुया। अज़ीज़ो दोस्तो, मालूम थियो
त हीअ सूरत जंहिं सूरत जे मुंड में मिराज जो ज़िक्र आहे, इहा सूरत वॾे शान वारी आहे, वॾे मान वारी आहे। हिकिड़ी रिवायत हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैहि कई आहे, उहा बि तव्हांखे ॿुधायां थो। ये सूरत बरकत वारी आहे। नबी पाक जन रात जो तिलावत कंदा हुया। नबी पाक जन रात जो सुम्हण खां अॻु में बनी इसराइल सूरत पढ़ंदा हुया, यासीन शरीफ पढ़ंदा हुया, पर आयतुल कुर्सी बि पढ़ंदा हुया। ख़बर नाहे तूं जॾहिं रात जो बिस्तरे खे गंढजंदो आहीं, ख़बर नाहे छा पढ़ंदो आहीं। नबी पाक फरमायो त बिस्तरे ते सुम्हण खां अॻु में जेको आयतुल कुर्सी पढ़ंदो, अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम, सूरत यादि हूंदी या आयतुल कुर्सी तव्हांखे यादि हूंदी। नबी पाक फरमायो त इहे आयतूं पढ़ी जॾहिं पंहिंजे बिस्तरे ते सुम्हंदो त सॼी राति उन आयतुल कुर्सीअ जे तिलावत कंदड़ जी मलाइक हिफ़ाज़त कंदा। अबा पंजू चौथी राति ज़िलज़िलो आयो हो न, मां तव्हांखे ॿुधायां त ही जेके ज़लाज़िल आहिनि, ही जेके फितना आहिनि, अल्लाह साईं क़ुरान में फरमायो आहे त ज़ारल फ़साद फिल बर्रि वल बहरि बिमा कसबत ऐदिन नास, माण्हुनि जे हथनि जेको कमायो आहे, असांजूं नियतूं ख़राब थी वयूं, असांजूं निगाहूं ख़राब थी वयूं, असांजे कननि जी समात ख़राब थी वई, इंसान में अल्लाह जो ज़िक्र कोन रहियो, रब करीम जी यादगिरी कान रही, बुछड़ा गाना फाश फिल्मूं इंसान जे अखियुनि खां गुज़रनि थियूं, बुछड़ायूं इंसान आम कनि था, शराब आम कनि था, ज़िना जो त काथो कोन्हे को, व्याज जो काथो कोन्हे को, बुछड़ाईअ जो काथो कोन्हे को। ख़ुदा जा बाना मां अॼु तोखे ॿुधायां त नबी पाक फरमायो त इहा आयतुल कुर्सी जेको पढ़ी सुम्हंदो उनखे अल्लाह साईं जे तरफ़ां मलाइक उनजी हिफ़ाज़त कंदा। नबी साईं जो हिकिड़ो सहाबी सॻोरो हो, बाग़ होसि, वण हुयसि खजीअ जा, खजनि जे बाग़ में इहो ॾिठाई त हिकिड़ी खजीअ में खड़को थियो, खजी लुटे पई, खजीअ में खड़को थियो आहे। हिन दिलि में इरादो कयो त मां ॾिसां त खजीअ में खड़को केरु थो करे, निगाह कयई त को माण्हू नज़र कोन थो अचे, खजीअ खे लोॾण वारो नज़र कोन थो अचे, खड़ खड़ करण वारो नज़र कोन थो अचे। अञा इन सोच में हो त ॿिए खजीअ में आवाज़ थियो, ॿिए खजीअ वटायो, ॿिए खजीअ वटायो, पंहिंजो केतिरनि खजनि में आवाज़ थी वियो, केतिरनि खजनि जा फरहा लुॾनि पिया था। अल्लाह जे प्यारे महबूब जे सहाबीअ सॻोरे कहे, सहाबीअ सॻोरे ॾाढो पुरफ़ितन दौर आहे, दज्जाली दौर आहे, हिन दौर जे अंदरि नसीहत जी ज़रूरत आहे। छा जी ज़रूरत आहे? नसीहत जी ज़रूरत आहे। मां तोखे ॿुधायां त अल्लाह जे प्यारे महबूब जे सहाबीअ सॻोरे मथे नज़र करे नबी साईं जे साहबीअ पढ़ियो, अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावात व मा फिल अर्द मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निही। पूरी आयतुल कुर्सी पढ़ी बस कयाई त मथा खजीअ मां हिकिड़ी कुते जे शकिल जहिड़ी शइ अचे ज़मीन ते किरी। तवजो कजा, हबीबन सां प्यार करण वारा, नबी पाक जा ग़ुलाम सॾाइण वारा,
कुरान जे तिलावत खां दूर रहण वारा हबीबल करीमन जे गुलाम ॾिठो त बड़ाई आहे छा? चयाई त जिन हुई, भूत हुई, कहिड़ी मुसीबत आई। आवाज़ ॾिनाई त मां जिन आहियां, जिन। छा आहियां? जिन आहियां। असां फलाणे इलाइक़े जा रहवासी आहियूं, उन इलाइक़े में ॾुकार आयो आहे। मां तुंहिंजे खजनि में इन लाइ आयुसि त कुझु खजूर खावां। भला तो खजूर खाधी? कि खजूर मूं कुझु खाधी आहे? कि त तोखे एॾी वॾी ताक़त हुई, हिकिड़ीअ खजीअ खां ॿिए खजीअ में, ॿिए खां टीह खजीअ में, खजीअ में फड़ पई थिए, खजीअ में दाहूं हुजनि, खजीअ में आवाज़ पियो थो अचे। ॿुधाए त तूं एॾी वॾी ताक़त वारो, तोखे कहिड़ी ताक़त ज़मीन ते केरायो? ॾाढा सुभान अल्लाह चओ। या निशिस्त बर्खास्त ऐं ॻाल्हाइण बंदि कयो न। मोहबत सां ॿुधो त ॿ टे ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां। बाबा वेही रहो, छोकिरा वेही रहो। दुरूद मोहबत सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक व सल्लिम अलैहि तस्लीमा। रजब जो महीनो आहे, माण्हुनि खां ज़कात बि विसरी वई आहे। केतिरा माण्हू ज़कात जा इनकारी थी विया अथव। ख़ुदा जा बाना इस्लाम जो बुनियाद पंजनि शयुनि ते आहे। उन्हनि पंजनि शयुनि में कलमू आहे, निमाज़ आहे, ज़कात आहे, रोज़ो आहे, हज आहे। नबी पाक जे सहाबीअ पुछो त तूं एॾी वॾी ताक़त वारो, ॿुधाए त तोखे कहिड़ी ताक़त ज़मीन ते आंदो? चयाई त जेॾी महिल तो क़ुरान करीम जी आयतुल कुर्सी, जंहिंखे इस्मे आज़म चइबो आहे, जेॾी महिल इहा तो तिलावत कई त मुंहिंजूं ताक़तूं गुम थी वयूं, मुंहिंजूं कुवतूं सलब थी वयूं। सवाइ मथां खां ज़मीन ते किरण जे मूंखे बि ताक़त कुवत हुई कान का। अज़ीज़ो दोस्तो, नबी पाक जा प्यारा गुलामो, ॿुधाइण जो मतिलब इहो आहे त क़ुरान तमामु वॾी ताक़त आहे। इन बनी इसराइल सूरत जी हिकिड़ी फज़ीलत अञा ॿुधायां पोइ अॻिते। नबी साईं जन मदीने जो शहर आहे। कहिड़ो शहर आहे? अल्लाह साईं तव्हांखे मदीने शरीफ़ जो दीदार कराए। ओ मदीने दे वञण जे लाइ सदा दिल थी सिके यारो। मदीने दे वञण जे लाइ सदा दिल थी सिके यारो। ॾुखनि में दिल ॾुखायल आ, बदन बीमारो आसारो। अल्लाह मदीनो सभिनी खे ॾेखारे। ख़ुदा जो कसम उहा बस्ती आहे जंहिंजे लाइ हर मोमिन जी दिलि सिकंदी आहे। हर मोमिन जे दिल में तड़प हूंदी आहे। हर मोमिन जे दिल जे अंदरि इहा सिक हूंदी आहे। मदीने जो पाक शारो आहे। नबी पाक जन थोरो बहराड़ीअ में निकिता, हबीबन करीमन सां सईदना अबू हुरैरा गद्दा। हज़रत अबू हुरैरा रसूलुल्लाह जो सहाबी आहे। चवे थो त मां जो महबूबन करीमन सां हीअं हथ आहे। कंहिंसां हथ आहे? मदीने वारे सां हीअं मुंहिंजो गॾु हथ आहे। हबीब मदीने वारा घोट मूंसां कचहरी कंदा हलनि था। हलंदे हलंदे हिकिड़े शख्स वटां गुज़र थियो जेको ॾुबड़ो हुयो, ज़ईफ़ हुयो, बीमारीअ में बीमार हुयो, बीमारीअ में फाथल हुयो। उन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबी सगोरे खे तकलीफ़ हुई। अल्लाह जे नबी सलाम वरायो। महबूब फरमायो त तुंहिंजी हीअ कंडीशन छो थी आहे? अर्ज़ कई या रसूल अल्लाह, बीमारी हीअ हालत कई आहे। महबूबन फरमायो त तोखे अहिड़ी क़ुरान जी आयत ॾिसां जो तूं तिलावत करी त तुंहिंजी बीमारी दूर थी वञे।
अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। जो दोस्तों हबीबन सां प्यार करण वारो महबूब फरमायो त अहिड़ी आयत रसिया जो पढ़ी त तुंहिंजूं तकलीफ़ूं दूर थी वञनि। जेको महबूब परावन जूं परेशानियूं दूर कंदो आहे उहो पंहिंजनि जूं परेशानियूं दूर कोन कंदो, जरूर कंदो। अल्लाह जे प्यारे महबूब लाइ हिकिड़े आशिक फरमायो त परावन तलाहिण है परेशानियूं परावन तलाहिण है परेशानियूं ओ नबी पाक मुझे जूनी शानियूं परावन तलाहिण। अर्ज़ की या रसूल अल्लाह दस्यो महबूब मदीने वारे घोट फरमायो त हीअ जेका आयत बनी इस्राईल जी आखिरी आयत वकुलिल हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदन वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क वलम यकुल लहू वलियुम मिनज़्ज़ुल्ल वकब्बिरहु तकबीरा। अल्लाह जे रसूल फरमायो या सूरह बनी इस्राईल जी आखिरी आयत जंहिंजे मुठ में मेराज ज़िक्र थियल उन जी आखिरी आयत महबूब मदीने वारे घोट फरमायो त ओ मुंहिंजा प्यारा गुलाम इन आयत खे तिलावत कंदो रहो तुंहिंजी बीमारी दूर थी वेंदी। हबीब करीम अॻिते जो विया त हजर शजर मुस्तफ़ा ते सलाम पिया पढ़नि। ओ जेका वाट वठी थे महबूब हलिया जेका वाट वठी थे महबूब हलिया जेका वाट वठी थे महबूब हलिया बीठे पत्थरन वणन बि त कल मां पढ़िया जेका वाट वठी। चंद ॾींहंनि खां बाद में मुंहिंजा महबूब वरी उतां ई गुज़रिया। ॾिठाऊं त उहो माण्हू कमकार पियो करे, तबियत तंदुरुस्त आहे, तबियत ठीक लगी पई आहे। महबूब फरमायो त दस्त तुंहिंजी हाणी तबियत कीअं? रोई अर्ज़ कई या रसूल अल्लाह अवां जेका आयत शरीफ ॾसी उन आयत जो विर्द कयां थो, उन आयत खे तिलावत कयां थो, अल्लाह साईं मुंहिंजूं बीमारियूं दूर करे छॾियूं आहिनि, हाणे मां तंदुरुस्त आहियां। ख़ुदा जा बाना क़ुरान जी दामन पाण छॾे ॾिनी आहे। कोशिश कयो क़ुरान करीम खे पढ़ंदा कयो। पुराणे दौर जी आलम ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि त मींहुं अचे वसियो, बरसात एॾी वसी जो ग़रीबनि जा झुगाई किरी पिया। हिकिड़ो मिस्कीन हुयो, रसूलुल्लाह जो उम्मती हुयो, उन जो घरड़ो कखाऊं घरड़ो हुयो, हबीब करीब सां प्यार करण वारो। उन जे घर में क़ुरान शरीफ हो। दिल में सोचियाई त मुंहिंजा जेके अज़ीज़ आहिनि उन्हनि जा बि घरड़ा किरी पिया आहिनि। सोचियाई त ही जेको क़ुरान करीम आहे इहो क़ुरान शरीफ मां कंहिंखे ॾियां, कंहिं वटि अमानत रखां, मता पुसी वञे, वरी मींहं जो इम्कान आहे। वायूं हो हिकिड़ो क़ुरान शरीफ उन वटि अमानत रखियईं। बाबा ही रब करीम जो पाक कलाम आहे, रब करीम जो क़ुरान आहे। वाणियुनि में बि कुझु अफ़राद अहिड़ा आहिनि जेके मुर्शिद गौस पाक जी यारी बि कंदा आहिनि। छा कंदा आहिनि? यारी शरीफ कंदा आहिनि। हुन वाणीअ खे क़ुरान करीम मिलियो आहे, पहिरां त उहे चाड़ो लर्ज़ी वियो, डिॼी वियो, पर दिल में सोच कयाई त रब जो क़ुरान आहे। ॿार बरसात आहे, बरसात जो वॾो इम्कान आहे, पाण छा कयाई जो पींघे में क़ुरान शरीफ खे रखे सॼी राति लोॾे थो। बेटा फरमाए थो सेवा कर समुंड जी जित जर वहे तो जाल,
सवे वन सीर में माणक मोती लाल जे मासो मिले ई माल त पूजारा पुर थी वञे। सुबुह जो उनजे दुकान खोलण जो टाइम थियो, घरवारी खे चयाई ही रब जो कलाम आ, मूं सॼी रात आराम कोन कयो आ, निंड कान कई आ, हाणे क़ुरान खे तूं वेही लोड। माईअ लोडियो आ, मानीअ पचाइण जो टाइम थियो आ, माई अटे में हथ विझे त अटो सोनो, पाट में हथ विझे पाट सोनी थी वञे, दरवाजे में हथ लगाए दरवाजे मां तिरवरा अखियुनि मां पिया निकिरनि। रोई दाहू करे पंहिंजे मुड़ुस खे चयाई त ओ मुंहिंजा खावंद, मूंखे ख़बर कान थी पवे त मां अटे में हथ विझां थी त अटो क़ुरान शरीफ़ जे ही अटो जेको आहे उहो सोन बणिजी वञे थो, पाट सोनी बणिजी वञे थी, थाव ठिकर छाव सभु सोन बणिजी विया। वाणियूं सियाणो हो, चयाई त ओ माई तूं परेशान न थी, ही रब करीम जो क़ुरान आ जंहिंजी तो इज़त कई आ, जंहिंजी मूं ताज़ीम कई आ, उन क़ुरान करीम जी हीअ बरकत आ। क़ुरान शरीफ़ में एॾी वॾी बरकत आ, पर क़ुरान जी तिलावत असां तव्हां खां हली वई, ॾुखियो दौर अची वियो, ज़िलज़िला ऐं फितना इन करे अचनि था जो असां पंहिंजे करीम खे विसारियो आहे। कोशिश कयो जेकॾहिं हींअर बि मोमिन बाज़ न आयो, अञा मोमिन जे दिल जे अंदरि जेकॾहिं रब करीम जे निमाज़ जो क़दुरु न थियो आहे, क़ुरान जो क़दुरु न थियो आहे, त कॾहिं थींदो? अॼु मां तव्हांखे मेराज में उन्हनि शयुनि जो ज़िक्र कंदुसि जेके शयूं, जेके शक्लियूं अल्लाह ताला मदीने वारे खे मेराज वारी रात मिसाली शक्लियूं ॾेखारियूं। उनमें ज़िनाकारनि जूं शक्लियूं आहिनि, उनमें व्याजनि जूं शक्लियूं आहिनि, उन्हनि में ग़रीबनि जो हक़ खाईंदड़ उन्हनि जूं शक्लियूं आहिनि, उन्हनि में क़ुरान जे तारकनि जूं, क़ुरान खे छॾींदड़नि जूं शक्लियूं आहिनि, उन्हीअ में बुछड़नि माण्हुनि जूं शक्लियूं आहिनि, ऐं उनमें नेकनि माण्हुनि जूं शक्लियूं आहिनि। अबा ॿुधंदो भला दुरूद बाब सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक व सल्लम अलैहि तस्लीमा। बस कुरान शरीफ जे फज़ाइल जी हिकड़ी अधु ॻाल्हि जो आई त थोरो बड़ी मौज़ू ड्रिगो थी वियो, पर इहा बि तव्हां लाइ नसीहत। नबी साईं जो मेराज, अबा सम्झो था, पहिरा इहो तव्हांखे मालूम हुअणु खपे त को बि कमु थींदो आहे उनजो सबबु हूंदो आहे। छा साईं? सबबु हूंदो आहे। को बि कमु कबो आहे उनजो सबबु हूंदो आहे। मेराज जो सबबु छा आहे जो अल्लाह ताला हबीबन करीमन खे मेराज करायो? अर्शन तां आवाज़ पियो अचे त अॼु अर्शन ते मिठा मुस्तफा सबरन वारी कयो। ॾाढा सुभान अल्लाह कयो। हाय अॼु अर्शन ते मिठा मुस्तफा सबरन वारी कयो, सबरन वारी कयो, सबरन वारी कयो। सिर्फ बस सबब ॿुधाया। अल्लाह साईं जॾहिं आसमान पैदा फरमाया, रब करीम ज़मीन पैदा फरमाई, अल्लाह ताला इंसान जो वजूद ज़मीन ते आंदो। मलउल आला में जेके वॾा मुकर्रब मलाइक हुआ, उन्हनि मुकर्रब मलाइकनि में इब्तिदाई आफ़रीनश खां मलाइकनि में हिकिड़नि मसइलनि ते झगड़ो थियो, बहस थियो। मलाइकनि बहस कयो, पर उन बहस जो जवाब केरु कोन पियो ॾे, उन मुश्किल जो हल पेश कोन पियो करे। पूरी जेका काइनात हले पई,
कायनात जो निज़ाम हले पियो आखिर में मुझो महबूब मदीने वारो घोट दुनिया ते आयो जॾहिं अल्लाह ताला हबीब खे दाज ॾिना हबीब खे इल्म ॾिनो हबीब खे क़ुरान ॾिनो हबीब खे सहाबी ॾिना हबीब खे अहल बैत ॾिना हबीब खे ग़ुलाम ॾिना अल्लाह ताला हबीब मदीने वारे जो शान बुलंद फरमायो हर शे मुस्तफा जे हथन में ॾेई छॾी मलाइकन खे ख़बर पई त समूरी ज़िंदगी जिन मसइलन में असां बास कयूं आहे जिन सवालन में असां पंहिंजो गणतन में वक़्तु गुज़ारियो आहे उहो मुश्किल जेकॾहिं हल कंदो त मदीने वारो घोट कंदो केर हल कंदो मदीने वारो घोट इहो मुश्किल हल कंदो खुदा जो कसम जहरात इहा कंडीशन ज़िलज़िले वारी आई त माण्हुनि जे ज़ुबान ते मुस्तफा ते दुरूद ऐं सलाम हो ऐं मां पढ़ां थो त 5 झटका आया बचण मुश्किल हो जॻहियूं पट पइजी वञनि पर मां तोखे ॿुधायां त मदीने वारे घोट खे सॾड़ा थिया रब करीम खे सॾड़ा थिया तूं ईअं न सम्झ त महबूब तुंहिंजा सॾ कोन ॿुधंदो हाय रुगो नुक्स कढण जो आदि आहीं रुगो नुक्स कढण जो आदि आहीं ॿुध शान मदीने वारे जो ॾाढा सुभान अल्लाह कयो हाय रुगो नुक्स कढण जो आदि आहीं रुगो नुक्स कढण जो आदि आहीं ॿुध शान मदीने वारे जो महबूब करीम खे उम्मत जे हर पल जी ख़बर आहे कीअं मां तुंहिंजे ईमान खे ताज़े करण जे लाइ हिकिड़ो 2 मिंटनि जो वाक़ियो पेश कयां उम्मुल मोमिनीन बीबी मैमूना रज़ियल्लाहु तआला अन्हा नबी जी घरवारी आहे सबक सिखो कुरान सबक थो ॾे त अन्नबियु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुम नबी मोमिनन खे जान खां वधीक वेझो आहे नबी जूं घरवारियूं मोमिनन जूं मावरूं आहिनि व अज़वाजुहु उम्महातुहुम नबी जूं घरवारियूं मोमिनन जूं मावरूं आहिनि इहो मोमिन जो अक़ीदो ऐं ईमान पक्को हुअणु खपे समझो था उम्मुल मोमिनीन बीबी मैमूना रज़ियल्लाहु तआला अन्हा पर मां तोखे ॿुधायां त नबीअ जूं घरवारियूं सभु शान वारियूं इज़त वारियूं पर जंहिं जाइ ते महबूब जो रोज़ो मुबारक आहे हुज़ूर जी क़बर अनवर ॿुधायो त इहो कहिड़ी अमर सगोरीअ जो घर आहे इहो घर इहा जॻह उम्मुल मोमिनीन बीबी आयशा सिद्दीक़ा जो घर आहे हाजी ग़ुलाम नबी ॾाढो भलो चयो आहे त सुना यूसुफ तो ते हुई हिकिड़ी ओ मिस्कीन ज़ुलेखा मस्तानी ॾाढा सुभान अल्लाह हाय सुना यूसुफ तो ते हुई हिकिड़ी ओ मिस्कीन ज़ुलेखा मस्तानी पर हिन खां सौदे रावत सूह में ओ अम्मा आयशा सिद्दीक़ा जो जानी तव्हांखे ॿुधाया त महबूब ग़ुलामनि जा सॾ ॿुधंदो आहे अम्मा बीबी मैमूना फरमाए थी रात जो हबीब करीम मुंहिंजे बिस्तरे ते आया अध रात गुज़री हबीब करीम बिस्तरे ता उथियान वुज़ू करण वारी जाइ ते मुंहिंजा महबूब वुज़ू पिया कनि
अफ़सोस आहे रात जो आधी रात ताईं पाण फिल्मूं ॾिसूं, आधी रात ते बिछड़ाईअ जी सोच दिलि में आणियूं। मां तोखे ॿुधायां त हबीब करीम मदीने वारा घोट जॾहिं अधु रात गुज़रंदी हुई, हिकिड़े पंजाबी शाइर चयो आहे त पिछली रात ते रहमत रब दी करे बुलंद आवाज़ त माफ़ी मंगन वालिया कारण खुला है दरवाज़ा। हबीबन करीमन वज़ू पे कयो, वज़ू कंदे कंदे मुझे महबूब फरमायो लब्बैक लब्बैक नुसिरत नुसिरत नुसिरत। अम्मा दिल में इरादो कयो त हबीब करीम वज़ू पिया था कनि, वज़ू कराइण वारी जाइ ते ॿियो को वज़ू कराइण वारो कोन्हे। महबूब लब्बैक कंहिंखे पिया चवनि, नुसिरत कंहिंखे पिया चवनि। नबी पाक जन मोटी पंहिंजे बिस्तरे ते आया। अम्मा बीबी मेमूना अर्ज़ करे थी, या रसूल अल्लाह ॿुधायो त तव्हां कंहिंखे पे लब्बैक चयो, कंहिंखे थे नुसिरत चयो। या रसूल अल्लाह तव्हांजे अॻियां केरु कोन हुयो। मदीने वारे घोट फरमायो, ओ मोमिनन जी अम्मा, मां मदीने शरीफ में आहियां। मके पाक में हिकिड़ो मुंहिंजो ग़ुलाम आहे, उनखे काफ़रनि बंदि कयो आहे। उनजे मथां काफ़र चौकीदार हुया। चौकीदारनि खे निंड अची वई, कुफार घर हलिया विया। हुनजो अकेलो पाण खे महसूस कयो त मां मोहम्मद खे सजदा कई। छा चयईं? हबीबन करीमन खे सजदा कई त या अकरमल ख़ल्क़ माली मन अलूज़ु बिही सिवाका इन दहुलुलिल हादिसिल अममी। ओ ख़ल्क़ में तमाम वॾी इज़त वारा, मां कंहिंजे दामन में हथ विझी पनाह घुरां। महबूब फरमायो, हुन मुंहिंजे ग़ुलाम मूंखे सजदा कया। उनजो किताब नालो अम्र बिन सालिम लिखियो आहे। महबूबन फरमायो, हुन मूंखे सजदा कया। ओ मके खां 450 किलोमीटर परे, घणा 450 किलोमीटर परे हबीबन खे हुतां सजदा कयाई। नबी पाक फरमायो त लब्बैक, जीव चवाए जीव चवाए जीव चवाए। नुसिरत तुंहिंजी मदद थी वई, मदद थी वई। मदीने वारे उन रात असांजी बि मदद करे छॾी। उम्मत ते मुस्तफ़ा मेहरबान आहे। अबूबो दोस्तो बस ॿिए पासे नथा वञो। हबीब करीम जे लाइ मलाइकनि ज़ारी कई, मोला असांजा मुश्किल हल नथा थियनि, सुवालनि जा जवाब नथा मिलनि। रब्बुल आलमीन मदीने वारे खे अर्शन ते घुरायो। जिब्रील खे रब करीम फरमायो, ओ जिब्रीला जल्द कर, पूरे निज़ाम खे बंद कर। छा कर? पूरे निज़ाम खे बंद कर। हवा घुलण खां बंद कर, ज़मीन ते पाणी वहण खां बंद कर, पतन जो दरख्तन जो लुढ़ण बंद कर, कब्रुनि जो अज़ाब बंद कर, इज़राइल रूह कब्ज़ करण बंद करे। अल्लाह ताला पंहिंजे प्यारे जिब्रील खे फरमायो त 7 आसमाननि, 7 आसमाननि ते 7 महराब ठारायो, 7 स्टेजूं ठारायो। मलाइका हूरो ग़िलमान कतारूं करे बीहनि। अल्लाह ताला फरमायो, ओ मलाइको मुंहिंजूं तस्बीहूं तहलीलूं, मुंहिंजा ज़िक्र, मुंहिंजा क़याम बंदि कयो। अॼु तव्हां रसूलुल्लाह ते सलात पढ़ो ऐं मुंहिंजे महबूब ऐं माशूक जे दीदार जे लाइ उथी वियो। अल्लाह अकबर। यार कयो अदब अरबी, उथो फ़रिश्तो कयो अदब अरबी। मोहम्मद मिलण लाइ अचे थो अचे थो। हिन मेराज जे वाक़े में केतिरा अहले सुन्नत वल जमात जा अक़ीदा साबित थियनि था।
अल्लाह जा नबी जिस्म सां बैतुल मुक़द्दस में अचन, अल्लाह जो नबी हज़रत मूसा कब्र में बीठो आ, ज़िंदा नमाज पियो थो पढ़े, इहो नबीअनि जो अज़ीज़ दोस्तो हबीबन करीमन जे लाइ जिब्रील खे आर्डर छो, मदीने वारे जे लाइ जिब्रील खे रब करीम आर्डर फरमायो, बुराक काहे वञ मुंहिंजे हबीब खे वठी आ। ऐं अर्श मोहम्मद आण वही वञ हेठि लही, आशिकन घटायो ई कोन्हे को। ऐं अर्श मोहम्मद आण वही वञ हेठि लही वञ संबेरी सही वञ, हेठि लही वञ संबेरी सही वञ, सुणी करे जन साण वही वञ हेठि लही। अॼु न ख़ुशि थींदे त ॿियो कॾहिं ख़ुशि थींदे। आतवे ही पाण में अॼु प्यार जूं ॻाल्हियूं कयूं, आतवे ही पाण में अॼु प्यार जूं ॻाल्हियूं कयूं, ज़ोर सुणनि खां बि सुणे, ज़ोर सुणनि खां बि सुणे, सरदार जूं ॻाल्हियूं कयूं, आतवे ही पाण में। वाह नूरानी हथनि में हार हार हू रखे, वाह नूरानी कुछ चवरायो न, है वाह नूरानी हथनि में हार हार हू रखे, मर्तबो अहिड़ो मिलियो आ कंहिं न ॿिए मस तू रखे, आमिना जे हार ऐं है, आमिना जे हार ऐं सिंगार जूं ॻाल्हियूं कयूं, आतवे ही पाण में। अर्श ते मुंहिंजो सजण में राज माणण थो वञे, अर्श ते मुंहिंजो सजण में राज माणण थो वञे, तो असां नालाइकनि खे, तो असां नालाइकनि खे रंग लाइण थो वञे, अर्श ते मुंहिंजो सजणो। ही मदीने वारे जो शान आ। मां सम्झां थो त मेराज जो वाक़ियो तव्हां आलमनि खां ॿुधो हूंदो, पर वरी तव्हांखे यादि कराइण लाइ ॿ टे लफ़्ज़ मां बि चवां। भला ॿुधंदो या थोरो तव्हांजो भॼण जो इरादो आहे? दुरूद में बि असां पढ़ंदा हलो।